तू रसूल दा पलिया गई या खीर बतूल पिलाया है तू किथा दाद सदा कारी ते के कुरान पढ़ाया या तू रसूल दा पलिया गई या बतूल खीर पिलाया है रब जाने केड़ी मजबूरी जो इन जालिम संग चढ़ाया गई ये चई उन औरत रुनोआ सिरे हुसैन मां जवाब आयो अकबर दा मैं बाबा अकबर दा मैं बाबा ते गाजी मेरा वीर एक दीन दी खातर छोड़ दी ए नाना दी जागीरे दुनिया मदीनो मदीनो करे वींदिया अज मुझे हुसैन जे पाक नेज़े ते शर्म आवाज अची रहियो एक दीन दे खातर मैं छोड़ दी अपने नाना दी जागीरे जेड़ा नेज़े ते कुरान पढ़न ओदी वध तसीरे ये दुनिया में को हुसैन आखे मेरा नाम भी पीर शबीरे उन कुराड़िया जॾहिं सुने हुसैन जे सिर मुबारक मां आवाज ॿुधो पोइ ते निगाह पईया परदेदार मुसलमान गौर कर उन डाचिन ते सवार जन जे मथा कजाओ बि मौजूद कोन्हे पेरन में हथ कड़ियूं हथन में जंजीरूं कंहिंखे उन्हनि खे जेके जन्नत जे दरवाज़े जा सरदार उन्हनि खे जेके हथड़नि सां वठी जन्नत में मोकिलींदा वेंदा हणण वारा केर लानतुल्लाहि वल मलाइकतु वन नास अजमाइन खुदा जी लानत उन्हनि जे मथां जमी मलाइकनि जमी इंसाननि जो लानत उन्हनि जे मथां जन मुझे महबूब मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बचड़न सां केॾो कलूर कयो मञूं था त खुदा खे ये मंजूर हुयो कोई शक नाहे दोस्त अमड़ जो मौत जेकॾहिं पुट जे हथां लिखियल हूंदो आहे मञणो पवंदो आहे त अमड़ जो मौत त हुयो पर पुट जे इच्छीअ में लानत जो तोक त क़यामत ताईं पवणो हुयो उहो पइजी वियो वो कयामत ताईं लानती त सदबो न मां जो कातिल जहन्नम में वींदो जन्नत में कोन वींदो बेशक मुझे खुदा के ये मंजूर हुयो लेकिन मुसलमान थोड़ो अॻिते त वध त ज़ालिमन ज़ुल्म जी इंतहा केतिरी कई आहे हबशिया फिज़ा हबशिया जंहिं दिन वल पोइते निहारी ॾिसे त परदेदार हिकु परदेदार खातून उघाड़ी पुठी डाचीअ जी उन ते वेठी आहे कदमनि ते निगाह पई